सां गॾु मूंखे अनवर ॾिसी वरितो आहे। ओ अनवर खे घर ताईं ज़िंदा कोन छॾींदासीं। वो बि फ़ाइदो न आहे जबल। हू मोटरसाइकिल ते ऐं तेज़ निकिरी वियो। तूं छा थो सम्झी? हाणे हू तोसां विढ़ंदा? हा जबल, इहा दुश्मनी मुंहिंजी ॻिठीअ में पइजी। अनवर इहो ई सम्झंदो त मौलादाद खे ज़ख़्मी करण में मुंहिंजो हथु आहे। तोखां पहिरियां हाणे हू मुंहिंजो रुख कंदा। रबू, जॾहिं तुंहिंजो को बि हथु न आहे त पोइ तूं छो थो ख़ौफ़ करे? इहा त तोखे ऐं मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो हुन में को बि हथु न आहे। पर इहा ॻाल्हि अनवर ऐं वलीदाद वारनि खे केरु सम्झाए? हू बि उन्हनि खे मूं मथां पहिरियों ई कावड़। हाणे त उन्हनि खे इहो बहानो हथ अची वियो। मुंहिंजो साथ तोसां आहे रबू। तूं कुझु ॾींहं ख़्याल सां रह। ख़ुदा कंदो त तुंहिंजो रुख न कंदा। जेकॾहिं न मुड़िया त वलीदाद ऐं अनवर जो असर बि मौलादाद वांगुरु कंदासीं। जबल, इन वक़्तु मां हलां थो ऐं ॾिसां थो त अनवर घरनि अॻियां कहिड़ो थो बीह तमाशो करे। पहुचाने वालों सिर्फ चप्पल न पर रबुआ जगह थम और रबुआ के जिंदा कौन छड़ी तुम खबर है इन्हें गाल जी तुझे भा वली के खबर है परदा ही वक्त झेड़े करण जो ना है भाजाई तो मौलादाद मौत के बिस्तर ते तुर पे तो अल्लाह सजा दुश्मन वतन का घोड़ा था। उनके जिंदा न छड़ी तुम भाजाई न छड़ी तुम। अदा कुछ सब्र कर। छा वली के मौलादात जो दुख ना है? उनके पेट में रत जो मानियो है कोई भी दिसन जहर जा ढुक भरे ये सब्र तो करे। भाजाई मां सब्र कौन कदुस सब्र जेस ताणी ता मौलादात के मथा वार करण वाले के पीर न तो क्या ऐसी ताणी मुके भाजाई आराम नहीं तो मुके आराम। अदा कुछ अकुल का कम वठ कुछ सोच तो सही। मुझी सोच के मथा ताला लगल हन ताला मुके समझाण बेकार है बेकार। औलाद तो जाने हजू रबुआ जो पूरो नस्ल तबाह कदम पूरो नस्ल। अदा तू पाण दिस मौलादाद जी तबियत सुधरण जेड़ी ना है वलीदाद ब घर में कोने ऐ तू खून करे जेल हलियो वई पोया गैर मर्द तहां जे घर में अची नाज़ा के वठी वजन ओ वाह जी तहां जी इज्जत थींदी। खबर थई रात में बहर मानू आया हुआ था हा दा मु चोर करे दाहू कयूं ऐ हू भजी विया हलिया। आखिर औरत साथ केतरो वक्त इन घर ते पहरो दींदस कुछ सोच दा सोच ही वक्त घर संभालण जो आहे छेड़े करण जो ना है।
गाड़ी को ये शेर खान ने हमरा हुआ यार बड़ी बड़ा हो गया 2 लाख रुपया मुझे खीसे में कट दिया आई वरी कोठा वाला चवन था तो शेर खान शरीफा दाड़ेल पक्को दाड़ेला पर आप बुधाए तो छजास त जानू चिन्ह तस चिन्ह हाँ सच्ची पची पोया पंदो मास जा मारिया जा कार्या उसी जानू जानू चिन्ह सन चिन्ह पंदो मास त मारी दो मास जा कारी दो मास पर फिलहाल तो मुसा विड़ी हुआ इन्हें क्या लगे दिसो था फिलहाल विड़ी हुआ मुसा यार अचो बोलो पुत्र यो बाहर छाजो गो कमदार खां 2 लाख रुपया फुर कई था ऐं उनखे धक भी अथन कमदार चवे थो त मूं माण्हू सुञाता छा माण्हू सुञाता अथसि हाँ चाचा वो दा शेर खान ने असां मथे इल्जाम पियो नी ऐं वॾी बात चए पियो त शेर खान मुंहिंजा साथी हुया जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो आख़िर उहो ई थियो न हाणे छा थियो सॼो ड्रामो आहे ड्रामो ऐं कूड़ खे पेर नाहिनि हूंदा ऐं कूड़ वसीले हू असांजो कुछ भी बिगाड़े नथा सघनि वली दादा वारन असां खे ईअं ई फसायो हुयो जी हाणे हे तोखे था फसाए हाणे त निभागन मां हंथ अड़जी वियासीं मूंखे कुछ भी कोन करे सघंदा भले भले केतिरियूं बि अटकलियूं कनि जॾहिं असांजा ही हथ सफाई पेश कर बेवकूफी आहे लगाइनि इन्हनि खे ज़ोर फल लगाइनि ज़ोर वध में छा कंदा जेल मोकिलींदा न मोकिलनि जेल उतां बि सज़ा काटे ईंदुसि पर हिननि बेईमाननि अॻियां पंहिंजो पाण खे कमज़ोर न कंदुसि तव्हां अकेला आहियो हू तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदा ओ खौफ़ न कर ओ खौफ़ न कर ओ मूंखे मारे नथा सघनि ये साओ कितने मिली करे भी हिन खुलियल शींहं जो शिकार नथा करे खान मुझे हमरा खां 2 लाख रुपया फुर्तिया है इनके थक बया था रईस असां वटि पेरी मौजूद आहे पेरो खणूं था पोइ जेतिरो लॻो साहब मेरे खणे केड़ी जरूरत आ 3 पोरू आ 3 उन मामू हिकिड़ी खे सुञातो आहे केरु आहे उहो मूंखे ॿुधाए त हाणे जो हाणे थाणे ते वञी उनखे टंगिया थो उनजी अहिड़ी त मरमत करिया थो जो हू पंहिंजे साथियुनि जा ॿिया नाला पाण ई ॾींदो बस साहब अच्छा ॿुधाई असांजे ॻोठ में हिकिड़ा नवां अची वेठा न
उन्हनि में आहे हिकिड़ो शेर खान। शेर खान? हाँ खान, शेर खान मुझे कमदार के धक्के भया थई ऐं फुर्ब कई थई। जे मां चाहियां हा त शेर खान ऐं उनजे पूरे नस्ल खे तबाह ऐं बर्बाद करे छॾिया हा, पर असीं साबरीन माण्हू सदा पर नथा चाहियूं त थोरनि ॻाल्हियुनि ते नाक खून वहे। रईस, तव्हां इहो तमामु सुठो कयो जो कानून खे तव्हां हथ में न खयो। आउं हाणे ई वञी गिरफ़्तारियूं करियां थो। 2 ॾींहनि जे अंदर खान फुर्तल पैसा वापस थियण घुरजनि ऐं शेर खान खे सज़ा अचणु खपे। न त ॿी सूरत में जे मां पंहिंजो सब्र छॾियो त रत जा दरिया वहंदा, रत जा दरिया। मोहतर ॿ ॾींहं वॾा आहिनि। सुभाणे जे सिज में फुर्तियल पैसा अव्हां जे साम्हूं हूंदा ऐं ॾोहारियुनि खे मां चालान करे जेल मोकिलींदुमि। चालान थियण खां पहिरीं मां चाहियां थो त रिमांड में शेर खान खे एतिरो त घेल जो ॿिया सभु केस बि इन जे मथां आणी छॾ त जीअं केस कमाईंदे शेर खान जी उमिरि जेल में ई गुज़री वञे। इन कम जी मिठाई खान तोखे अलॻि मिलंदी। ठीकु आहे बावल खान, जेको तव्हां चाहियो था उहो ई थी। चऊं साहब वधीक मुंहिंजी पार त थिए, बलकर वठी ॾिजां मूंखे। अलाह चंगी तरह। मारियो अथनि रईस, ॾाढो मारियो अथनि। खालसा ॾाढो मारियो आहे ज़ालिमनि। हिते बीहो सूबेदार, हिकिड़ो कदम बि अॻिते न वधाइजां। शेर खान, जेकॾहिं मां चाहियां तुंहिंजे सॼे घर जी तलाशी वठी सघां थो। पहिरियां तलाशी जा वारंट ॾेखार। मूंखे ख़बर आहे तूं कानूनी दाव पे ॼाणी थो। इहो मां हली तोखे थाणे ते ॿुधाईंदुसि। हिन वक़्तु तूं अॻियां थी। साहब हिननि खे बि वठी हलो। घोड़नि खे छॾियो, बाक़ी हिननि ॿिन्ही खे वठी हलो। हा हलूं था थाणे ते। थाणे जो दाबो न ॾे। दादा खुदा जो वास्तो अथव, हथ छो थी ॿधे हिननि खे? असांखे चोर ऐं या ढाड़े लऊं? अचो। भागो अहिड़ा त कान बा मरा को सिर थे वेंदा आहियो। कमदार सच्चाई ॾेखारण लाइ कुझु धक हरणा पिया कमदार। दिल त कोन पई चए पर मजबूरी हुई। पर तो पाण ई त इजाज़त ॾिनी। मूं अहिड़ी बि त इजाज़त कान ॾिनी त हाणे मुंहिंजा ला कढी छॾियो अथई। तुंहिंजी कुर्बानी रायगान न वेंदी। शेर खान सॼे ॻोठ में बदनाम थी चुको आहे ऐं पुलिस बि हुनखे गिरफ़्तार करे वई आहे। छा सज़ा लॻंदसि? वरी तो ॿाहिरि निकिरी थो। हाणे भले शेर खान ॿाहिरि जेल खां अचे, असांखे मौक़ो घुरबो हो, उहो असांखे मिली वियो। हाणे शेर खान खे रुॻो ॿाहिरि अचण ॾे, ॿुधाईंदो सच त जन जिन्ना जिन्न मारेस जा खारेस। ये परेशान बीहण में कुछ भी कोन थींदो। ॿाहिरि निकिरंदव कि चङे मथे जो दर खड़काईंदव, मिंथ मेड़ कंदव, हमराहनि जी भलाई थी पवंदी, न त पिया अजायो जेल में सड़ंदा। तूं छा थी सम्झी त इहा सोच असांखे न आहे? बेगुनाह असांजा माण्हू जेल में हलिया विया आहिनि।
ये अंदर में बुढ़ पिया पवन पर छा करे मैं भूल गया कितने दफा भी पहुंचना सजा बुढ़ेगा जंहिं चंग जो ॻोठ अची पनाह लाइ वेठासीं वॾो ठग त उहो ई निकितो हाणे त ॿियो को अहिड़ो नेक मर्द सुझे ई कोन जंहिं कर तव्हां खणी जेकॾहिं को डर नथो सुझेव त तव्हां शेर खान ऐं मोर खे पंहिंजी क़िस्मत ते छॾे ॾींदव भली कोई पुलिस वारनि खे खुटे कुझु न कुझु त करिणो ई बाक़ी जेकॾहिं हुननि खे कीअं छॾे ॾिनो न त हुननि जा त जेल में हलाए ॾियनि मां त चवां थो हल त बि वकील कयूं जेकॾहिं केस जी अॻुपोई न कईसीं न त पोइ नाहक सूबेदार रिमांड में हरमान खे घेलींदो जेको कुझु करिणो अथव अॼोकी सिज में ई कयो बाक़ी घर में वेही अजाए वक़्तु न विञायो पहिरियों थाणे ते हली शेर खान खां सलाह वठूं था पोइ जेका हुन सलाह ॾिनी हलो दा अलाह भलाई कंदो मरियम जी जेकॾहिं असांखे वापसि अचण में देरि थिए त परेशान न थी जाए दुआ शेर खान बेॾोही आहे हुन सां जेको कुझु बि थी रहियो आहे उहो सिर्फ़ तुंहिंजे करे थी रहियो आहे हाँ मारिया मां सम्झां थी शेर खान खे या मूंसां मिलण जी सज़ा मिली आहे इहा सज़ा सिर्फ़ शेर खान खे कोन मिलंदी पर हुनजे सॼे ख़ानदान खे बख़्श कोन कंदा दुआ कुझु कर न त हो मिस्कीन वेचारा काॾे वेंदा हिते त अलाह खां सिवा उन्हनि जो को बि सहारो न आहे छा कयां मारिया तूं ई ॿुधाए त मां छा थी करे सघां खणी जो मां बाबा खे मिंथ बि कयां पर बाबा मुंहिंजी कोन मञींदो असां ॿियो कुझु बि नथियूं करे सघूं पर शेर खान जे घर वारनि खे दिलासो त ॾेई सघूं थियूं हा दिलासो ॾेई सघूं थियूं पर घर खां ॿाहिरि निकिरण ते बाबा साईं पाबंदी हणी छॾी आहे साईं खां तूं एतिरो टिजे पई तो त चए साईं मूंखे कुझु बि न चवंदो आहे मारिया मां मञां थी त बाबा साईं मूंखे कुझु बि कोन चवंदो पर जेकॾहिं मां उन्हनि जी इजाज़त खां बग़ैर उन्हनि जे घर में कदम बि रखियो न त बाबा साईं उन्हनि खे ॻोठ मां लॾाए छॾींदो ऐं मां नथी चाहियां त मुंहिंजे करे उन्हनि जे मथां वधीक मुसीबतूं अचनि पर हिन वक़्तु जेका उन्हनि जे मथां मुसीबत आहे उन जो हल सोच चाचा खे फोन करे चवां वो छॾाइण जे बजाए अञा अॻिते करे छॾींदुसि तूं वञ चाची मरियम वारनि सां मिली अच ऐं मुंहिंजी मजबूरी जे लाइ ॿुधाइनि ऐं हा दिलासो बि ॾेई अचनि जेकॾहिं इहा ख़बर साईं खे पई न तोखे त छॾे ॾिनो अथसि मूंखे कोन छॾींदो तुंहिंजी कंहिंखे ख़बर कोन पवंदी मारिया सॼो ॾींहुं त ॻोठ में घुमंदी वतेंदी हिते न बि हूंदी न त बाबा आयो बि त तुंहिंजे लाइ कोन पुछंदो जेकॾहिं पुछा करे बि वरितई त मां ॿुधाईंदीमांसि त पंहिंजे घर वई आहे तूं हाणे नखरा छॾ वञी चाची मरियम खां पुछी अच त हुननि जे मथां कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि हा दिलासो बि ॾेई अच पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था ही पत्थर जा माण्हू